नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त बरसात ऐं जोगियुनि जो रोज़गार। हिन जी मुद्दा है बरसात के टाइम ते पोइ हिन जी समझ हिन जो जेको रीद न आहे कारा वाशिंग न अच्छा वस्कारे जी मुंद में ही जेको है सो खल लाए तो ऐं झूमे तो हाँ ही जुमे जे अंगारे जे खमीस जे ॾींहुं चार जे ॾींहुं ही खुलियो वियो सम्झी। तो हिन खे कहिड़ो नांग चयो इहो चयूं था गढो नांग बिस्तर नांग। वधिक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।